आलमी टैरिफ लागू करण ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं सुप्रीम कोर्ट आम्हूं साम्हूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर समूरनि मुल्कनि ते 10% टैरिफ लागू। टैरिफ मुअतल करण बाबति सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो शर्म जोॻो करार। संदसि चवणु आहे त 10% ग्लोबल टैरिफ ते सही करे छॾी आहे। समूरनि मुल्कनि ते नओं टैरिफ फौरी तौर ते लागू थींदो। समूरा मुआहिदा बरक़रार आहिनि, रुॻो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदो। कुझु जज मुल्क लूटींदड़ डेमोक्रेट्स जी झोली में वेठल आहिनि। अदालत परॾेही मफ़ादनि जे असर हेठि अची वेठी आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम कालतम करार। अदालत रिमार्क्स ॾींदी चयो आहे त सुञाणप कार्ड का लग्ज़री नाहे पर बुनियादी ज़रूरत आहे। छा अदालतूं सुभाणे रक़म वापसि करण लाइ बि बिजली ऐं पाणी जा कनेक्शन काटण जो हुकुम ॾींदियूं? कंहिं शहरी खे सुञाणप कार्ड खां महरूम करण ज़िंदगी जो बुनियाद हक़ छीनण आहे। सिंध सरकार तरफ़ां कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट जी बहितरी लाइ वधीक नयूं बसूं जल्द मुतारिफ़ करण जो फ़ैसिलो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट ऐं मास्टान जो आला सतही अजलास। संदसि चवणु आहे त बस सर्विस में वहाद सां शहरनि खे महफ़ूज़, सस्ती ऐं बावकार सफ़री सहूलियत मिलंदी। सिंध सरकार कराची जे अवाम खे जदीद ऐं मज़बूत पब्लिक ट्रांसपोर्ट निज़ाम फ़राहम करण लाइ संजीदा ऐं अमली क़दम खणी रही आहे। रेड लाइन BRT ते कम जी रफ़्तार मजमूई तौरु इत्मिनान जोगी आहे। तरक़ियाती रिथाउनि बाबति मज़बूती ॼाण मुहिम वधीक तेज़ कई वञे। पीर मोहम्मद शाह ॿीहर DIG ट्रैफ़िक कराची मुक़रर। मज़हर नवाज़ शेख खां DIG ट्रैफ़िक कराची जी इज़ाफ़ी चार्ज वापसि। पीर मोहम्मद शाह खे DIG ट्रैफ़िक मुक़रर करण जो नोटिफिकेशन बि जारी। IG सिंध जावेद आलम ओढे सजावल में पुलिस मोबाइल मां मंशहादत जो नोटिस वरितो। सिंध TV न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ CTD खे जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। संदसि चवणु आहे त मंशहात जी स्मगलिंग में मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पुलिस जी गाॾी खे कंहिं बि गैर क़ानूनी सरगर्मी लाइ इस्तेमालु करण जी इजाज़त न हूंदी। कराची जे इलाइक़े शेरपाऊ कॉलोनी में रेंजर्स जी ॻुझी ॼाण जी बुनियाद ते कार्रवाई। फोरन स्ट्रीट क्राइम में मुलविस आमरी डकैत टोले सां तालुक़ रखंदड़ 4 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि वटां 2 पिस्टल, 1 मोटरसाइकिल, 3 मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म हथ कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदार शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फोरन स्ट्रीट क्राइम जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस आहिनि। जेकबवा जी टिकटॉकर सारा बलूच सां इज्तिमाई लॼालट केस में गिरफ़्तार 2 जवाबदार 3 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। अदालत तरफ़ां इकरार जखरानी ऐं क़ानून जमाली खे रिमांड मुकमल थियण खां पोइ ॿीहर पेश करण जो हुकुम। सकरन में शागिर्द राहुल जनावट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॿिए ॾिहाड़े बि थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस 2 महीना गुज़रण बावजूदि शागिर्द राहुल जनावट जा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। ICC T20 वर्ल्ड कप जी सुपर 8 मरहले जी पहिरीं मैच में पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड आम्हूं साम्हूं।